अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में वाके भलीकार तो चऊं ऐं शुरुआत कंदासीं जेका सूरत हाल वक़्तु लाहौर में नज़र अचे पई। गुज़िरियल केतिरनि ई कलाकनि खां लाहौर जो ज़मान पार्क जिथे PTI चेयरमैन इमरान ख़ान साहब जी रिहाइशगाह आहे उहो मैदान जंग जो ॾेख ॾेई रहियो आहे। केतिरे ई वक़्त खां केतिरे ई कलाकनि खां पुलिस इमरान ख़ान जा गिरफ़्तारी वारंट खणी उते पहुतल आहे। नाज़रीन, ॿिनि केसिस में इमरान ख़ान जा गिरफ़्तारी वारंट जारी थिया, जंहिंमें हिकु जज खे धमकी ॾियण वारो केस हो ऐं उन सां गॾु तोशाखाना वारो केस हो, जंहिंमां हिकु जेको केस हो औरत जज खे धमकी ॾियण वारो, उन मां जेको गिरफ़्तारी वारंट आहे उन में रिलीफ मिलियल आहे, मोहलत मिली चुकी आहे ख़ान साहब खे। पर जेको तोशाखाना वारो केस आहे उहो वारंट खणी करे गुज़िरियल केतिरनि ई कलाकनि खां ही सूरत हाल तव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन त मुसलसल पथरा थिए पियो, मुसलसल जेके डंडा बि वसाया विया आहिनि। कुझु देरि काफ़ी देरि ताईं पुलिस कोशिशि कंदी रही डिजिस जी, जंहिंखां पोइ असां ॾिठोसीं त पुलिस खे जेका सूरत हाल हुई उन में कारकुननि खे छिड़ोछड़ करण जे लाइ शेलिंग बि करणी पई। ऐं हिन वक़्तु जेका ताज़ी सूरत हाल ॿुधाई पई वञे त DIG इस्लामाबाद ऑपरेशन समेत 14 एहलकार ॿुधाया पिया वञनि जेके ज़ख़्मी थिया आहिनि। ऐं उन सां गॾु नाज़रीन इहो बि ॼाणायो पियो वञे त हिन वक़्तु बि बदस्तूर सूरत हाल साॻी आहे, बल्कि अञा सुधो छिकताण मुसलसल वधे पई। मूंसां गॾु हिन वक़्तु नाज़रीन लाहौर खां KTN न्यूज़ जा रिपोर्टर आहिनि ख़ुदा बख़्श, उहे मौजूदु आहिनि। उन सां गॾोगॾु सीनियर कानूनदारनि तजिया निगारनि ज़मीर हुसैन साहब, उहे पिणु मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि। असांजे सथ जा सीनियर साथी आहिनि इस्लामाबाद खां इब्राहिम कुंभर साहब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि ऐं सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार एजाज़ मर साहब खे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। सभिनी खे भलीकार था चऊं ऐं लाहौर जी शुरूआत जेका सूरत हाल आहे उन खां आगाज़ कंदासीं। ख़ुदा बख़्श, मूंखे अपडेट कजो हिन वक़्तु छा सूरत हाल आहे। गुज़िरियल केतिरनि ई कलाकनि खां असीं ॾिसूं पिया इहो माहौल बदस्तूर उहा ई सूरत हाल उते आहे ज़मान पार्क वटि। जी ख़ुदा बख़्श, मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो मां ताईं? नाज़रीन, राब्तो करण जी कोशिशि कयूं पिया ऐं ख़ुदा बख़्श असां सां गॾु ई उते मौजूदु आहे, पर ज़ाहिर आहे जेका सूरत हाल आहे उतां खां रिपोर्ट करण बि तमामु घणो हिन वक़्तु सभिनी साफ़ियुनि लाइ ॾुखियो बणियल आहे। ज़मीर साहिबु, समूरो ॾींहुं सूरत हाल इहा रही आहे ऐं हाणे बि इतला आई आहे सूरत हाल साॻी आहे, अव्हां कीअं ॾिसो पिया? अर्ज़ु इहो आहे त अजीब सूरत हाल थी वई आहे त जॾहिं सियासी फ़ैसिला अदालतुनि में वेंदा, अदालतूं सियासी मामलनि में इंटरवेन कंदियूं त पोइ रिट जेकी आहे स्टेट जी उहा कंफ्यूज़ थी वेंदी। ऐं इहा ई सूरत हाल अॼु तव्हां ॾिसो था पिया त मुख़्तलिफ़ टाइम टू टाइम जॾहिं बि वारनि गिरफ़्तारी थियनि था पिया, उन्हनि जी कंप्लाइंस स्टेट फंक्शनरीज़ नथा करे सघनि। उन जो मुख़्तलिफ़ सबब इहे बि आहिनि त हिकु त स्टेट जी पॉलिसीज़ कंफ्यूज़ आहिनि, ॿियो त जेके स्टेट फंक्शनरीज़ आहिनि उहे कीअं जेको आहे इन खे इम्प्लीमेंट कनि, उन जेको आहे वाज़िब जेको हुननि खे जेको आहे क्लियर क्ल्यू बि कोन थो मिले ऐं उन्हनि खे का डायरेक्शन्स बि नथी मिले। लिहाज़ा इहे शयूं हिकिड़ी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु इशू थी ऐं वरी अॻिते हली ख़तमु थो थी वञे। ऐं अॼु की सूरत हाल जेकी अव्हां ॾिसो था पिया इन में बि इहा आहे त वाज़िब आहे त जेकॾहिं अदालत जो तव्हां हिकु तरफ़ चओ था असांखे एतिराम आहे, अदालतुनि जो जेको आहे सो रियासती सिस्टम में हिकिड़ो पिलर जे तौर ते कमु आहे, त पोइ उन्हनि जे फ़ैसिलनि खे तव्हां जेको आहे इम्प्लीमेंट कयो। ऐं इम्प्लीमेंट थियण जे लाइ हाणे छा थो थिए पियो त उन ते सियासत कई थी पई वञे। जेकॾहिं तव्हांखे बि ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे त हीअ जेको अॼु जेकी बि पुलिस आई आहे या नफ़री आई आहे, इहा आई अदालत जे वारनि खे तामील करण जे लाइ आहे, त पोइ उनखे तव्हां हिकु सियासी वार गेम ठाहिणु, सियासी जेको आहे सो एजेंडा ते जेको आहे सो अची करे माण्हुनि खे उन जे जेको आहे सो यूज़ करे ऐं तव्हां इहो हिकिड़ो तासुरु था ॾियो त असां अदालतुनि जे फ़ैसिले खे ऐं स्टेट फंक्शनरीज़ खे कमु करणु कोन ॾींदासीं। नतीजतन जेको अॼु इहो मामिलो थियो आहे इहो क़ाबिले अफ़सोस आहे ऐं सोचणु खपे तमामु जेको आहे सो अदालतुनि खे बि त जेकॾहिं उहे अहिड़े क़िस्म जा जंहिंमां हुननि जो तासुरु वेंदो त इहे असांजा फ़ैसिला जेके आहिनि से कंहिं सियासी नुक़्ते नज़र खां आहिनि त पोइ उन्हनि जी इम्प्लीमेंटेशन अहिड़े तरीक़े थींदी ऐं उहे सियासत जे नज़र थी वेंदा। हाणे जी 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 हाणे अर्ज़ु इहो आहे त हिकिड़ो लम्हे फ़िक्र इहो बि आहे त सियासतदाननि खे बि अदालती फ़ैसिलनि ते न सियासत करणु खपे। ऐं जेकॾहिं इमरान ख़ान साहब जो जेको वारंट गिरफ़्तारी इशू थियो आहे त मुंहिंजो ख़्यालु आहे हिकु मोज़िज़ शहरी जे हैसियत सां लॉ अबाइडिंग सिटीज़न जे हिसाब सां पंहिंजी गिरफ़्तारी ॾेई करे कानून जे नज़र में ऐं स्टेट जे जेको हिकिड़ो सिस्टम आहे उन जे नज़र में पाण खे जेको आहे सो बहितर सिटीज़न साबित करे ऐं उहो थींदो या न थींदो उन ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु जेका ॻाल्हि ज़मीर साहिबु कई त सियासी वार गेम वारी सूरत हाल आहे, उन जा असर ऐं उनजो फ़ाइदो या नुक़सानु
उनखे बि डिस्कस कंदासीं त उहो कहिड़ी साइड ॾांहुं वञे थो ऐं जहिड़े क़िस्म सां सूरत हाल नज़र अचे पई लॻे पियो त अञा वधीक कुझु वक़्तु वठी सघे थी। ख़ुदा बस असांजा सीनियर रिपोर्टर आहिनि लाहौर खां मौजूदु आहिनि हुते। ख़ुदा बस छा अपडेट सूरत हाल आहे? गुज़िरियल केतिरनि ई कलाकनि खां ही सूरत हाल नज़र अचे पई। ख़्यालु कयो पियो वियो त हाणे शायदि ही सूरत हाल जॾहिं 2-3 कलाक अॻु पुलिस जे कंट्रोल में नज़र आई पर हाणे वरी सूरत हाल बदस्तूर उते ई छिकताइण वारी नज़र अचे पई। छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल इमरान खान जी गिरफ़्तारी के हवाले से ज़मान पार्क लाहौर जेको आहे सॼो ॾींहुं मैदान जंग बनियो रहियो आहे। हिन वक़्त ताईं भी जेको आहे सो मैदान जंग जो ॾेख ॾेई रहियो आहे। हिक पासे पुलिस आहे त ॿिए पासे जेको आहे सो PTI कारकुन आहिनि। पुलिस जेको आहे सो वाटर कैनन ऐं जेको आहे सो शेलिंग ऐं लाठी चार्ज वग़ैरह करे कारकुननि खे जेको आहे सो मुंतशिर करण जी कोशिश में मसरूफ़ आहे। जॾहिं त ॿिए पासे PTI जा कारकुन ऐं जिन जे हथनि में डंडा सोटा ऐं पथर आहिनि उहे जेको आहे सो माना पुलिस ते वसाए रहिया आहिनि ऐं कोशिशि करे रहिया आहिनि त पुलिस ज़मान पार्क जे अंदरि दाख़िल न थी सघे। सो इहो सॼी ॾींहुं सूरत हाल रही। सूरत हाल में थोरी ठाकुर उन वक़्तु आई जॾहिं PTI तरफ़ां इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई वई त पुलिस जेको आहे सो थोरी देरि जे लाइ जेको आहे सो वक़फ़ो कयो ऐं जंहिं जॻह ते पहुती हुई ज़मान पार्क जे गेट ते उते ई मौजूदु रही। पर जॾहिं इस्लामाबाद हाई कोर्ट जेको आहे सो ज़मानत ॾियण जे बजाए ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई आहे त हिकु दफ़ो ॿीहर पुलिस जेको आहे सो इन एक्शन आई आहे ऐं इन जेको आहे सो शेलिंग ऐं जेको आहे सो पथराव जे नतीजे में जेको आहे सो इस्लामाबाद पुलिस जो DIG ऑपरेशन जेको हिन सॼी ऑपरेशन खे लीड करे रहियो हुयो उहो जेको आहे सो ज़ख़्मी थी पियो। जेको आहे सो उनजे ज़ख़्मी थियण खां पोइ जेको आहे सो हिकु ॿियो जेको आहे सो पुलिस एहलकार इस्लामाबाद पुलिस जो SP राणा ताहिर हुसैन जेको आहे सो उनखे जेको आहे हिन सॼे ऑपरेशन जी चार्ज ॾिनी वई आहे। जॾहिं त लाहौर जेका पुलिस आहे उहा सॼी जो सॼी जेको आहे हिन वक़्तु इस्लामाबाद पुलिस सां गॾु मौजूदु आहे ऐं हेल्प करे रही आहे उन्हनि खे इमरान खान जी गिरफ़्तारी जे हवाले सां। ठीक त जेका सूरत हाल मां ॿुधायो ख़ुदा बस वधीक केतिरो वक़्तु आहिनि उहे जेको आहे सो हिन वक़्तु बि जेको आहे ज़मान पार्क में मौजूदु आहिनि ऐं जेको आहे सो पूरे पाकिस्तान में जेको आहे सो उन्हनि हिकु एहतजाज जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि जे जेके मेन चौक आहिनि मेन शाहराऊं आहिनि उन्हनि खे बंदि करणु शुरू करे छॾियो आहे। उते एहतजाजी कैंप लॻाए जेको आहे सो वेही रहिया आहिनि। ठीकु ख़ुदा बस इहो बि ॿुधायो त जेका सूरत हाल उते आहे छा अंदाज़ो आहे वधीक केतिरो वक़्तु लॻी सघे थो जेका सूरत हाल मां ॾिसो पिया हुते? जी जेको शाम जो जहिड़ी वक़्तु पुलिस जेको आहे सो शेलिंग कई उन वक़्तु त जेको आहे सो ऐं ज़मान पार्क जे गेट नंबर 1 खां एंटर थी इमरान खान जे घर जे दरवाजे ताईं पहुची चुकी हुई। पर उन खां पोइ जेको माठार आई आहे त हिकु दफ़ो वरी ॿीहर कारकुन जेको आहे सो गॾु थियणु शुरू थी आहे ऐं काफ़ी कारकुननि जी तादाद जेको आहे सो ॿीहर ज़मान पार्क में गॾु थी वई आहे। ऐं जेको आहे सो पुलिस हिकु पासे त मतिलबु शेलिंग बि करे रही आहे ऐं वाटर कैनन जो इस्तेमालु बि करे रही आहे। ॿिए पासे इहो एहतियात बि करे रही आहे त कंहिं बि तरीक़े सां इन कार्रवाईअ में को जानी नुक़सानु न थिए। उनजे करे हू मुहतात तरीक़े सां अॻिते वधी रही आहे ऐं कोशिशि इहा करे रही आहे त कारकुन मुंतशिर थियनि त जीअं हू इमरान खान खे गिरफ़्तार करे सघनि बजाए तसादुम जी सूरत में को इंसिडेंट न थी पए। ख़ुदा बस अवाम पंहिंजो ख़्यालु रखो पंहिंजी टीम जो ख़्यालु रखो ऐं असीं अवां खां अपडेट्स बि वठंदासीं। लाइन ते बि असां सां रहिजो। जेका सूरत हाल मां ॿुधायो पिया त भेरो ॿीहर नाज़रीन कारकुन चार्ज थी करे वापसि मोटिया आहिनि ऐं अॻु जेको तादाद कुझु कलाक अॻु जेको घटि पियो ॿुधायो पियो त 100-200 कारकुन हुते मौजूदु आहे पर हाणे उहो ॿुधायो पियो उन तादाद में बि इज़ाफ़ो थियो आहे। क़यादत जा जेके मुख्य अॻवान आहिनि उहे बि हुते हाणे पहुचणु शुरू थिया आहिनि। वॾे तादाद में कुझु मौजूदु बि आहिनि ऐं हीअ सूरत हाल बदस्तूर छिकताइण वारी आहे ऐं छिकताइण मुसलसिल वधे पई। इब्राहिम कुंभर साहब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि। एजाज़ महर साहब बि आहिनि। इब्राहिम मुंहिंजो आवाज़ु पहुचे पियो वहां ताईं? जी बिल्कुलु नाज़िया। इब्राहिम कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल? ज़मीर साहब खे मां ॿुधो ऐं ज़ाहिर आहे गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां असीं हीअ जेका सूरत हाल हुई जहिड़े क़िस्म सां हैंडलिंग हुकूमत जी रही जेको रिस्पॉन्स PTI वारनि जे साम्हूं ईंदो रहियो सभु असांजे साम्हूं ही एक्सपेक्टेड हो त इन क़िस्म जी का सूरत हाल थियणु वञे पई? हाँ नाज़िया थैंक यू वेरी मच। पहिरीं ॻाल्हि इहा त इन्हनि शयुनि खे सबूर खे केस करणो पवंदो। बुनियादी तौर ते ही डायरेक्ट जेको गवर्नमेंट जो एक्शन न आहे जेको केस दाख़िल थिए ऐं गवर्नमेंट सिधो वञी इस्लामाबाद जी जेका पुलिस उहा लाहौर पुलिस सां गॾिजी इमरान खान जेको गिरफ़्तार करे
इहो कतई न आहे, अदालती हुकम आहे ऐं अहिड़ो अदालती हुकम आहे जंहिं ते ॿिनि अदालतुनि जा यानी HE सेशन कोर्ट ऐं उन खां अलावा जेका हाई कोर्ट आहे उनजो ठपो लॻल आहे। ऐं आख़िर में जेको सो जेका तारीख़ मुक़ररु थी हुई जेका 13 तारीख़ उन ते बि इमरान खान न आयो त अदालत खे उहो साॻिया जेके वारंट्स बहाल करणा पइजी विया ऐं बिलफर्ज़ जेकॾहिं उन्हनि उहे वारंट्स या जेके हुकम जी तामील अदालती न थिए त उन ते पुछाणो फेडरल गवर्नमेंट खां ई थींदो, घरू वज़ारत खां थींदो। ॿियो पासो हुन जो सियासी आहे त जेको शख़्स जेको सो कानून जी हुक्मरानी जी ॻाल्हि करे ऐं बार बार पंहिंजे जेको सो 2011 खां वठी जलसनि में दो पाकिस्तान दो कानून उन जी ॻाल्हि करे ऐं उहो कानून ऐं अदालतुनि खां जेको सो ईअं भॼे या ईअं मज़ामत करे भई जीअं बि आहे पाकिस्तान हिकिड़ी रियासत हिकिड़ो मुल्क आहे ऐं उन में हिकिड़ो कानून आहे, हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशन आहे, उहो प्रिवेल करे थो। ऐं जेकॾहिं तव्हां भाषण बि ॾियो था कानून ते अमल दरामद ज़रूरी आहे, बड़े के लिए कानून, छोटे के लिए कानून, इहे सभु शयूं जेके असां ॿुधंदा रहिया आहियूं। ऐं उन खां वधीक ॿियो जेको अहम भई तव्हां जेका सा तारीख़ में असां पाण जेको हिते इस्लामाबाद में वेही करे मुज़ाहिरनि में जलसनि मुज़ाहिरनि में एहतिजाजी रैलियुनि में गवर्नमेंट जे ख़िलाफ़ एहतिजाजनि में इहे शयूं थींदियूं आहिनि, झड़पूं थींदियूं आहिनि, पुलिस खे पथराव पुलिस खे लॻंदो आहे। पर कंहिं पॉलिटिकल पार्टी जे माण्हुनि खे असां गिरफ़्तार सियासी लीडरनि खे थींदे ॾिठो आहे त माना के इमाम ज़ामिन ॿधियो पिया वञनि, गिरफ़्तारी ॾियनि, किन खे एयरपोर्ट तां गिरफ़्तार कयो पियो वञे बिना के मज़ामत जे। त आख़िर में सवाल इहो थो पैदा थिए कि हा मज़ामत केस ताईं हलंदी। हिकिड़ी रियासत आहे, उन्हनि जूं सिक्योरिटी फोर्सिस आहिनि, अमन अमान काबू कंदड़ एजेंसीज़ आहिनि, उन्हनि जी बैक में अदालती हुकम आहे त इन ई मज़ामत जो, इन वेढ़ांद जो ऐं माण्हुनि खे मछराइण जे पोयां मक़सदु छा आहे ऐं छा पॉलिटिकल लीडर जेको हिकिड़ो आइडियल हूंदो आहे जंहिंखे ॾिसण लाइ, जंहिंजो पैगाम ॿुधण जे लाइ माण्हू फिदा हूंदा आहिनि, उहो इन मतिलबु भॼे केरु थो अदालतुनि खां या गिरफ़्तारियुनि खां डिॼंदो केरु आहे? चोर डिॼंदो आहे न। भॼंदा जेके अदालतुनि मां केरु भॼंदो आहे? अदालतुनि में ज़मानत रद्द थी वई, ॿुधंदा आहियूं फरार थी वियो माण्हू, त उनखे ख़ौफ़ हूंदो आहे न। बुनियादी तौर ते हिकिड़ी ख़ौफ़ वारी फिज़ा आहे ऐं उन सां इमरान ख़ान जो जेको कद वधे कोन पियो। हीअ ठीकु आहे, इहा मज़ामत बि एतिरी सवाल ई पैदा कोन थो थिए छाकाणि जो इन जे बैक में रियासत आहे, रियासती इदारा आहिनि, अदालतूं आहिनि। सो इहा मज़ामत बि इहा ख़बर आहे मतिलबु इहा 2 3 4 कलाक हलंदी, जंहिं महिल बि मौक़ो आयो इमरान ख़ान गिरफ़्तार थी वेंदो। सो इहा सॼी सूरत हाल फ़िलहाल वक़्ती तौर ते इमरान ख़ान खे रिलीज़ कई सघे थी, पर इन सां तमामु घणो नुक़सानु थींदो। हिकिड़ो जेको सरबराह हो जेको गिरफ़्तारी लाइ रो पियो उहो ज़ख़्मी थियो आहे, लाज़मी आहे केस दाख़िल थींदो, प्रोपेगेंडा थींदी, 80 खां वधीक केस दाख़िल थिया, पर तव्हांजो पंहिंजो अमल छा आहे इहो सभु कुझु ॾिसिजे। मुंहिंजे ख़्याल में इहा जेका असां मज़ामत भले अॼोकी राति थिए, अॼोकी राति जे कुझु कलाकनि ताईं थींदी आहे, इमरान ख़ान गिरफ़्तार थींदो, इहा मुंहिंजी पर्सनल जेका सा उहा राय आहे। बशर्त हेसि ताईं जो को रिलीफ अञा कोन मिलियो आहे, का अदालत राति जो नाहे खुली, हाई कोर्ट में जेका रिट आई उन में को रिलीफ ख़ासि न आहे मिलियो। सुभाणे ताईं मामिलो बि आहे, हिकिड़ो हुकूमत खे मौक़ो मिली वियो आहे, यानी स्टेट खे, पुलिस खे, त उहो हिन केस में गिरफ़्तार करे, छाकाणि जो अदालती हुकम आहे। जेकॾहिं हिन ते अमल न थियो त पुछाणो इमरान ख़ान खां न, पुछाणो वरी बि रियासती इदारनि खां थींदो, त तव्हांखे हिकिड़ो ऑर्डर उनखे उबे छो न थिए। सही, बिल्कुलु इब्राहिम, जीअं तव्हां ॻाल्हि कई त हाणे लॻे पियो त हीअ जेका मज़ामत आहे वधीक केतिरो वक़्तु हली सघंदी, वक़्तु रिलीफ मिली सघे थो, पर हिन जा जेके लॉन्ग टर्म जेके असर हूंदा उहे ख़राब ई हूंदा, ॾुखिया ई हूंदा। एजाज़ महर साहब सां बि असां कोशिशि कयूं पिया राब्तो करण जी। एजाज़ साहब तव्हां मूंसां गॾु लाइन ते मौजूदु आहियो, सीनियर सहाफ़ियनि, तज़िया निगारनि। एजाज़ साहब हींअर मुंहिंजो आवाज़ु अव्हां ताईं पहुचे पियो? जी जी। कीअं ॾिसो पिया सूरत हाल खे? अव्हां जी छा राय आहे? ही मज़ामत किथे एंड थींदे ॾिसो पिया? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े पासे तव्हां इमरान ख़ान साहिब जो जेको टॉप नारो आहे त जस्टिस जेको आहे फॉर ऑल, सभिनी जे लाइ इंसाफ़ खपे ऐं उहो बराबरि खपे। पंहिंजे लाइ हिकिड़ो वरी नओं उन जेको मज़ामत जो तरीक़ो अख़्तियार कयो आहे त इहो त सभिनी रियासती इदारनि जी मज़ाक उॾाइण जे बराबरि आहे ऐं अनारकी पैदा करण जी कोशिशि कई पई वञे त पुलिस वर्सिस पब्लिक जेके बि हुन जा सपोर्टर आहिनि त उन्हनि खे अपीलूं करे ऐं जंहिं तरीक़े सां वीडियो मैसेज सर्कुलेट पिया कनि
त तव्हां ॾिठो त उन सॼी क़ौम खे चयो आहे तव्हां ॿाहिरि निकिरो। पर हिन महिल मुख़्तलिफ़ शहरनि में जेको जंहिं मुज़ाहिरा थिया आहिनि या जेके माण्हू ॿाहिरि आया आहिनि उन में बि को अहिड़ो ख़ासि रिस्पॉन्स कोन्हे को। पर इमरान ख़ान साहब पंहिंजे लाइ स्पेशल ट्रीटमेंट घुरी उन पंहिंजे मंशूर पार्टीअ जे मंशूर जी ख़ुदि नफ़ी पियो करे ऐं इन सां जेको आहे त मुआशिरे में अञा वधीक बिगाड़ पैदा थींदो, अनारकी वारी सूरत हाल पैदा थींदी। इन सां को रूल ऑफ लॉ जेको चवे थो त असां उनजी कानून जी बालादस्ती चाहियूं था त जॾहिं अदालत हुकुम करे थी त उनजी नथो हुकुम मञे पियो ऐं मज़ाहमत थो करे त इहा कहिड़े रूल ऑफ लॉ जी जेको आहे ॻाल्हि थो करे। तो मुझे ख्याल है इहो बि हिकिड़ो डबल स्टैंडर्ड आहे हिन जो ऐं इहो बि एक्सपोज बि थिए पियो त सभु सियासतदान पाकिस्तान जा अॼु ॾींहं ताईं जॾहिं बि कंहिंखे गिरफ़्तार कयो वियो त सभिनी जेको आहे त गिरफ़्तारी पेश कई ऐं सियासतदान गिरफ़्तारी खां त कोन डिॼंदो आहे, जेल खां त कोन डिॼंदो आहे। हीउ पहिरियों लीडर आहे सियासी लीडर जेको वारो कयो कारकुननि खे अपीलूं थो कंदो वधे त मूंखे बचायो ऐं अदालती हुकुम जी नफ़ी पियो करे। रियासती इदारनि जे हुननि जी जेको प्रोसेस आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ उनखे जेको आहे त मज़ाहमत करे उनजी इनकारी आहे उनखे चैलेंज पियो करे त अजीब तमाशो कयूं बीठो आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त इन सां को सुठो तासुर त न वेंदो ऐं सुभाणे पोइ कंहिं मज़हबी माण्हू वटि जेको आहे त 200, 400, 500 हज़ार कारकुन उहो काल ॾे मूंखे गिरफ़्तार न कयो। त इहा जेकॾहिं रविश हली पई त पोइ किथे वञी बीहंदो इहो मामिलो किसो, पोइ अदालतूं बंदि कयो। सही एजाज़ साहब, जेकर इहा रविश हली पई त पोइ मामिलो त ज़ाहिर आहे किथे वञी तंग कंदो। अर्ज़ु इहो आहे त जेतिरे क़दुरु तव्हां वसी नज़री में ॾिसो त इन में अदालतुनि जो पंहिंजो हिकिड़ो कंट्रीब्यूशन बि आहे या रोल बि आहे। हाणे हिकु कॉमन पर्सन या आम शहरी जे हैसियत सां असीं ॾिसूं था त असांखे अदालतुनि जे तरफ़ां बि रिलीफ में 2 एस्पेक्ट था नज़र अचनि पिया। हिकिड़ो उहो जंहिंजे लाइ अदालतूं कॾहिं बि खुलनि थियूं, कंहिं बि ड्यू या अनड्यू रिलीफ ॾियनि थियूं। हिकिड़ो उहे जेको आम लिटिगेशन्स पयूं आहिनि, माण्हू जेको आहे सो जिन जो फैमिलियूं सफ़र थियूं कनि, जंहिंजा बचा सफ़र था कनि, उन्हनि जे लाइ का कान्हे। त इंसाफ़ जॾहिं पंहिंजे पलड़े खे बराबरि न कंदो ऐं अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला माज़ी में आया आहिनि जंहिंमां इहा शइ तासुरु थींदी त बाबा असांखे अदालत कान बख़्शींदी ऐं ॿियो तासुरु ईंदो त असांखे अदालत हथु न विझंदी। पोइ जॾहिं इहा शइ अचे थी त पोइ हाणे उन सूरत हाल जो जेको बि तव्हांखे नज़ारो मिले थो उहो लाहौर जे इन मामले में मिले थो। ख़ान साहब जॾहिं असां ऐं ॿियनि अपोज़िशन या आम माण्हुनि लाइ चए थो त अदालत आज़ादु हुअणु खपे, इंसाफ़ जा पिराहा बंद हुअणु खपनि, हिकु हुजे त पोइ अॼु छो इहा सूरत हाल आहे ऐं इन जे करे उहो ज़िम्मेवारु छो आहे। हाणे इन जे पोयां हिकिड़ो मक़सदु इहो बि थी सघे थो, जीअं एजाज़ भाउ चयो त हिकु सियासी त ठीकु आहे, पर सियासत बि इदारनि सां त न थींदी न। सियासत तव्हां पंहिंजे अवाम सां कयो, पॉलिटिकल पार्टी सां कयो, इदारनि जी तोक़ीर सां त सियासत न कयो। हाणे इहे जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो तव्हां शायदि इन जे करे बि नथा मञो त असांजी सुप्रीम कोर्ट मां उहा उमेद आहे, उहा एक्सपेक्टेशन आहे जेकी माज़ी करीब में रही आहे त असांखे ड्यू या अनड्यू रिलीफ मिलंदो। ऐं जंहिंजे नतीजे हिननि सुप्रीम कोर्ट जे हाई कोर्ट में हिकिड़ी पटिशन बि दाख़िल कई ऐं जंहिं ते ऑब्जेक्शन अची वियो आहे। ऐं जॾहिं उहा सूरत हाल जॾहिं इस्लामाबाद हाई कोर्ट में वई पटिशन त ॾिसो हीउ काफ़ी रिलैक्स थी विया। हाणे उहा हिकु आवाम खे तासुर थी पैदा करे छा हिननि जा अदालतुनि जे लाइ ख़ासि जेके दरवाज़ा खुलणा आहिनि जेके असां लाइ नथा खुलनि, ऐं जेकॾहिं उहे नथा खुलनि त वरी पोइ वापसि रिज़िस्ट थो थिए। उहो रिज़िस्ट वरी हिकिड़ी तशवीश थो पैदा करे त छा हाणे जेकॾहिं अदालत न्यूट्रल थी थिए या उहा इंसाफ़ जे तरफ़ थी वञे त पोइ तव्हां ईअं कंदव अदालती फ़ैसिलनि सां या इदारनि खे उनजी तामील करण खां ईअं रोकींदव जेको हिकु जीअं साईं ॿुधाए त हिकु इंतिशारी सूरत हाल पैदा करण जे लाइ इहा ॼाणी ॿुझी इहा कई पई थी वञे। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़े क़िस्म जी इहा अदालती जेको आहे सो तामील में रुकावट जे करे हिकिड़ी कंटेम्प्ट बि थिए थी पई। उहा कंटेम्प्ट बि हिननि खे नज़र नथी अचे। तव्हां असांखे त स्टेज ते वेही करे तव्हां भाषण बि ॾियो था, आइन कानून बि पढ़ायो था, त पोइ अॼु इहो उनजो मुज़ाहिरो छो नथा कयो ऐं उहो करणु खपे। छो जो लीडर जेको बि हूंदो आहे उहो रोल मॉडल हूंदो आहे, उहो सभिनी जे लाइ रोल मॉडल हूंदो आहे, सिर्फ़ु पंहिंजे लवर्स या फॉलोअर्स जे लाइ न, उहो सोसाइटी जे लाइ, उहो मुल्क जे लाइ, उहो पॉलिटिकल सिस्टम जे लाइ हिकिड़ो रोल मॉडल हूंदो आहे। अॼु उहो रोल मॉडल तव्हां ख़ुदि ॾिसो था ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे इन सां मुल्की सियासत ऐं इदारतुनि ऐं ख़ासि तौरु अदालतूं जेके फ़ैसिला आहिनि उन्हनि ते वॾो
जेको आहे नफ़ी जेको आहे असरु ऐं जेको मनफ़ी जो बात हुन ते पवंदो आहे। जेका ॻाल्हि इब्राहिम साहब जेका ॻाल्हि कनि पिया ज़मीर साहब या एजाज़ साहब जेका ॻाल्हि कनि पिया, जेकॾहिं इहा रविश हाणे हितां खां निकिती त पोइ त ॾाढो ॾुखियो थी पवंदो, मामिलो किथे वञी दंग कंदो, कीअं हुनखे हैंडल कबो फ्यूचर में? जी इब्राहिम, मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो मां ताईं? जी जी बिल्कुलु, मूंखां सवाल हो, सॉरी। सही आहे, इहो मामिलो जीअं एजाज़ साहब चयो, ज़मीर साहब चयो, त बुनियादी तौर ते इहो हिकिड़ो इन सां वधीक जेको सोसाइटी डिवाइड थींदी, न रुगो डिवाइड थींदी पर जेके कर्ट्स आहिनि उहे पैदा थींदा। ऐं बिल्कुलु जॾहिं कंहिं माण्हू जे लाइ सुभाणे फ़र्ज़ु कयो को कानून टोड़े थो या कंहिंजे लाइ अदालती हुकुम आहे त उहो पंहिंजे घर जे ॿाहिरां 400-500 माण्हू बीहारींदो, त सोसाइटी अहिड़ा जिन लाइ सियासतदान रोल मॉडल्स हुजणु घुरिजनि या जिन जी पॉपुलरिटी वधीक आहे उन्हनि खे फॉलो कंदी आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां। त इमरान ख़ान बुनियादी तौर ते जेको कुझु करे पियो, या को उन इस्लामाबाद जे DIG सां जहिड़ो न आहे या इहो सेशन कोर्ट सां जहिड़ो न आहे। इनखे वसी पर्सपेक्ट में ईअं ॾिसी सघिजे थो त बुनियादी तौर ते उहो कानून सां जहिड़ो आहे, उहो रियासत सां जहिड़ो आहे। पोइ रियासत खणी उहा सिटीज़न खे ओन करे थी, बेसिक राइट्स ॾिए थी या न, उहा ॻाल्हि अलॻि आहे। पर जेको बि आहे त कोई सफ़ा को बनाना रिपब्लिक न आहे, हिकिड़ो बैकग्राउंड आहे, हिकिड़ो पस मंज़र आहे, हिकिड़ो ऑर्डर आहे ऐं तव्हां पाण उनजी वॾी दावा कयो था कानून जी हुकुमरानी मुंहिंजो वॾे खां वॾो मशन आहे। तव्हांजे मंशूर में बि इहो लिखियलु आहे ऐं पाण अमली तौर ते उहो हुयो त को वारंट निकिरे थो या तव्हां खटे ठाहियो या तव्हांजी दरख़्वास्त अदालत में आहे या तव्हां जेको उन घर में मौजूदु न आहियो, तव्हांजो चीफ ऑफ स्टाफ चवे थो साईं जिन घर मौजूदु न आहे। सियासतदान त चवंदा आहिनि कि जेके ज़ेवर आहिनि, हथकड़ियूं असांजूं, जेल जेको असांजो ॿियो घर आहे, असां त हेसि ताईं जिन खे ॿुधोसीं। ही त तमामु वॾी जेका तहरीक इंसाफ दावा थी करे त असीं मुल्क जी तमामु वॾी पार्टी आहियूं ऐं उन वॾी पार्टी जा हाल इहे आहिनि। इहे जेके नंढा नंढा असांजूं कॉम्परस्ट पार्टियूं आहिनि, इन्हनि जूं औरतुनि खे असां खिली गिरफ़्तारियूं जेके ॾींदे ॾिठियूं इनखे। MRD जदोजहद न, परवेज़ मुशर्रफ जे ज़माने में कालाबाग डैम जे ख़िलाफ़ मुज़ाहिरा, इन में सिंधियाणी तहरीक हुजे या कॉम्परस्ट पार्टियुनि जा के बि जेके कारकुन हुजनि, उन विक्ट्री जा निशान ठाहे गुलनि जा हार पाए वञी पाण वेठा आहिनि। ऐं हिते इमरान ख़ान आहे जंहिंजी जेको 500-600 माण्हू गॾु करे, उन सां बिल्कुलु सोसाइटी ते इहो ई असरु पवंदो त सुभाणे उन मां ॿिया सबक वठंदा ऐं जेके उन जा फॉलोवर्स आहिनि उहे जेको कुझु कनि पिया बुनियादी तौर ते रियासत सां पिया विढ़नि, सुभाणे जेको ॿी पार्टी जो उहा मज़ामत इन नमूने थींदी त इहो को मामूली शइ न आहे। इन जा इम्पैक्ट बिल्कुलु ग़लति पवंदा। मूं सवेरे बि ॻाल्हि कई, इन मां रिलीफ अबूरी तौर ते इमरान ख़ान खे मिली सघे थो, हींअर बची सघे थो, सुभाणे कोन बचंदो। ॿी ॻाल्हि इहा आहे त रियासत इन खे बर्दाश्त न कंदी, रवैये क़तई तौर ते बर्दाश्त न कंदी। ऐं अॼु न त सुभाणे कंहिं न कंहिं ॿिए केस में गिरफ़्तार थींदो ऐं पोइ थी सघे थो उनजे लाइ इहो इंतज़ाम न हुजे जेको हींअर थिए, उन खां वधीक सख़्तु इंतज़ाम हुजनि। सो समूरियूं जेके आहिनि इहे शयूं उनखे वक़्तु जेको सो रिकॉर्ड करे पियो ऐं समूरियूं शयूं तारीख़ जो हिसो थींदियूं ऐं इहो बि हिसो थींदियूं त पुलिस आहे त इमरान ख़ान कीअं भॻो ऐं इमरान ख़ान जेको ॿियनि जे लाइ जेल पसंदि करे थो उन पंहिंजे लाइ जेल पसंदि छो न आहे कई। खणी जो उनजा सियासी सबब के बि हुजनि, पर सियासतदाननि खे असां बि जेको ताईं ॾिठो आहे उते खिलंदे जेल वेंदा आहिनि। इन में छा आहे, जेकॾहिं तव्हां मतिलबु सियासत रुगो हुकुमरानी करणु न आहे, सियासत रुगो 4 साल वेही रुगो पंहिंजी मर्ज़ी मरणु न आहे, पंहिंजी मर्ज़ी सां कानून साज़ी ऐं ऑर्डिनेंस पेश करणु ऐं अपोज़िशन खे जेलनि में धिकण दीवार सां लॻण जो नालो न आहे। सियासत जो ॿियो रूप इहो आहे, अपोज़िशन हूंदी आहे, गिरफ़्तारियूं थींदियूं आहिनि, केस दाख़िल थींदा आहिनि ऐं उनखे लीगल वे में मुंहुं ॾिबो आहे। बिल्कुलु सही इब्राहिम, जेका ॻाल्हि हले पई त ज़ाहिर आहे सियासतदान लीडर्स जेके हुजनि था उहे रोल मॉडल्स हुअनि था, रोल मॉडल्स हुनखे हुजणु घुरिजे, तॾहिं ई फॉलोवर्स। हिते त असीं ॻाल्हि कयूं पिया ऐं ख़ुदि उहो लीडर जेको पाण पंहिंजे कारकुननि खे चई चुको आहे त जेल भरियो तहरीक अवां हलायो ऐं उनखां पोइ ही जेल खां बचो वारा मंज़र असीं मुसलसल ॾिसंदा पिया अचूं। वजह छा वक़्ती रिलीफ जी ॻाल्हि कई इब्राहिम, त वक़्ती उबूरी रिलीफ थी सघे थो हिन केस में मिली बि वञे, का सूरत हाल ठही वञे, पर ही घणो अरसो न हलंदी सूरत हाल। सियासी लिहाज़ खां मां सम्झो पिया त के फ़ाइदा थी सघनि था, को मक़बूलियत जे ग्राफ जी बार बार PTI अञा बि दावाऊं करे थी,
अॼोके ॾींहं ते बि दावाऊं कंदे नज़र आई त आवाम असां सां गॾु आहे ऐं हीउ जेको कुझु करे वठनि जेको ख़्यालु आहे उहो ग़लति साबित थींदो ऐं असांजी मक़बूलीअ जो ग्राफ अञा मथे वेंदो। ॾिसो, इन ॻाल्हि खे रद्द त नथो करे सघिजे, थी सघे थो इन में कुझु जेके हमदर्दनि जो इज़ाफ़ो थिए या वोट जी हद ताईं उनजो को इम्पैक्ट अचे। बाक़ी जेको अॻ में बि ज़िक्र कयोसीं त जेके हिननि अपील कई आहे अॼु इमरान ख़ान साहिब जेका वीडियो ते सोशल मीडिया ते टिकटॉक ते जिते किथे उहो वायरल आहे, त उन में क़ौम खे अपील कई अथई त तव्हां ॿाहिरि अचो ऐं अहिड़े क़िस्म जी अपील जेको आहे त उनखे त जेको आहे त एतिरो मान न मिलियो आहे। न ई एॾे वॾे पैमाने ते माण्हू निकिता आहिनि जेके जीअं रोड ब्लॉक कनि या रस्ता ब्लॉक कनि, त उहा इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त हिन इमरान ख़ान साहिब जे गिरफ़्तारी जे मामले ते हुन खे जेको आहे त एतिरो रिस्पॉन्स पब्लिक मां न मिलियो आहे। त बाक़ी हमदर्दी जे हद ताईं इहो क्वाइट पॉसिबल। ऐं माज़ी में बि असां ॾिठो आहे त जॾहिं बि जंहिं बि पॉलिटिकल फिगर खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जेल में विधो वियो आहे, त उनखे हिकिड़ो रिस्पॉन्स सुठो मिलंदो रहियो आहे ऐं उनखे मक़बूलियत में बि इज़ाफ़ो थींदे नज़र आयो आहे। पर हीउ थोरो केस डिफरेंट थो लॻे, माना अपरेंटली जेकॾहिं असीं ॾिसूं त फौरी तौर ते जेकॾहिं इमरान ख़ान साहिब जेको पंहिंजो हुनजो दावा आहे त मां वॾो ईमानदार आहियां, हे सभु चोर हुकूमत आहे फलाणनि टीरनि, त इहो जेको सोलो फ्राई वारो हुनजो स्टाइल रहियो आहे त उन ते उनखे हिनमहिल ताईं जेको आहे त बज़ाहिर जेको पब्लिक जी सपोर्ट उहा न मिली सघी आहे जेका हिकिड़ी मिलणु घुरिजे। सो मां सम्झां थो त हिनमहिल जेका हू हिकिड़ो अनारकी वारो माहौल पैदा करे वेठो आहे ऐं सॼे मुल्क खे यरगमाल करे वेठो आहे, सभिनी खे इदारनि खे यरगमाल बणाइण जी कोशिशि पई कई वञे ऐं हीअ त हिकिड़ो अफ़रा तफ़री वारो माहौल पैदा थींदो हिन सां अञा वधीक जेकॾहिं हिनखे ढिल ॾिनी वई त इहो ख़ुदि रियासती इदारनि जे लाइ चैलेंज आहे त उहे एनी कास्ट जेको कोर्ट ऑर्डर आहे उनजी कंप्लायंस कनि ऐं हीअ को मखलूक न आहे, कानून खां मथां ई का मखलूक कोन्हे। ऐं जेको सदाईं हिकिड़ो चयो वियो त लाडलो आहे लाडलो आहे, लाडले जो ट्रीटमेंट हुनखे मिलियो थो, त इहा रविश मुंहिंजो ख़्यालु आहे बंदि थियणु खपे। न त पोइ हितां जेको आहे न अदालतूं पुलिस पोइ हिननि खे टपड़ वेड़ियो, बसि पोइ हिकिड़ी बनाना रियासत आहे, पोइ हुनजो पोइ अंजाम हीअं ई थींदो वञे। ठीकु एजाज़त ज़मीर साहिब, हुन सां गॾोगॾु सियासी लिहाज़ खां एजाज़ साहिब ॿुधायो कानूनी लिहाज़ खां रिलीफ जी कहिड़ी सूरत थी सघे थी, ख़ासि करे हीउ समूरो जेका असां मंज़र ॾिसूं था हिन खां पोइ। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेका असां अॼु शाम ताईं ॾिठीसीं त PTI अॻवान चवंदा रहिया त असांजी अंडरस्टैंडिंग आहे त असांखे प्रोटेक्शन बेल जेका आहे उहा ख़ान साहिब जी आहे, जंहिंखां पोइ हीअ दरख़्वास्त खणी विया ऐं ऑब्जेक्शन थियो, वरी सुभाणे ताईं मुलतवी थी। त हाणे त पर हीअ बि हिकिड़ो मामिलो एड थियो आहे त कोर्ट ऑर्डर में तामील में रुकावट भई विधनि पिया, त हाणे सुभाणे छा कीअं ॾिसो पिया, कीअं कहिड़ी रीति मामला अॻियां वधंदा? हाणे अर्ज़ु इहा त जेकॾहिं असां हिनखे लीगल एस्पेक्ट में था ॾिसूं त इहो बि अब्यूज़्ड प्रोसेस ऑफ लॉ आहे। ऐं जेकॾहिं कोर्ट जो ऑर्डर आहे, हुकूमत पाण धुरो या पाण मुरादो त कोन थी करे। ऐं जेकी बि ही फोर्सिस आयूं आहिनि जेके हिनखे अरेस्ट करणु आयूं, उन्हनि जो इहो एजेंडा बि न आहे त को असीं हिते अची ख़ुदा न ख़ास्ता खून ख़राबी कयूं या को ॿियो नुक़सानु कयूं। उहे बि इहे ई था चाहिनि त हीअ जेको आहे पीसफुली एग्ज़ीक्यूट थी वञे कोर्ट जो ऑर्डर ऐं असीं हिनखे कोर्ट में पेश कयूं गिरफ़्तार करे। हाणे उन में जेकी रुकावट थो विझे, मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो को बि लॉ अबाइडिंग सिटीज़न ईअं कोन कंदो। वरी लीडर त अञा उन खां मथे हूंदो आहे ऐं उहो लीडर वरी जेको एग्ज़ेक्टिव पोस्ट ते वेठो हुजे, चीफ एग्ज़ेक्टिव, उन मां इहा तवक़ो कोन्हे। हाणे अदालत ईअं बि बाउंड कोन्हे त तव्हांखे जीअं तव्हांजो माइंड सेट आहे उन तहत ई हले। अदालत हली ऐं उन जा कॉन्सिक्वेंसिस तव्हां मुख़्तलिफ़ क्राइसिस में, मुख़्तलिफ़ क्राइटेरियाज़ में ऐं मुख़्तलिफ़ ओपिनियन सां अदालत बि ॾिठा आहिनि ऐं उहे उन्हनि खे बि ख़बर हूंदी। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त क़ानूनी तौर ते तव्हां वटि अपील करण जो या जेको आहे सो पटिशन दाख़िल करण जो राइट आहे, पर उन राइट जे करे इहा शइ लॉ तव्हांखे इजाज़त नथो ॾिए त तव्हां उन राइट खे अवेल करण लाइ हेॾां वरी अब्यूज़्ड प्रोसेस ऑफ लॉ बि कयो, हेॾां तोहीन बि कयो ऐं उन ते तोहीन कयो त चओ जो असांजो मथे अञा अपीलेट फोरम मौजूदु आहे, इन जे करे असीं फ़िलहालु हिन ऑर्डर खे डिसओबे था कयूं। इहो गैर आइनी ऐं गैर समाजी ऐं गैर अख़लाक़ी तरीक़ो बि आहे। त इन खां मुंहिंजो ख़्यालु आहे त इहा शइ हिकिड़ी एस्टेब्लिश थी थिए त अदालत जो जेको फ़ैसिलो आहे उन खां तव्हां जेको आहे सो इनहराफ़ी था कयो ऐं छो था कयो, उन जा मक़ासिद छा आहिनि,
जेकॾहिं तव्हां उनखे सियासी मक़ासिद जे लाइ इस्तेमालु था कयो, अवाम में इंतिशार फैलाइण करण जे लाइ था कयो, त पोइ त मुंहिंजो ख़्यालु आहे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हिन ते ठहे थी। ऐं को जेके बि स्टेट फंक्शनरीज़ आहिनि जंहिंजी इहा रेस्पॉन्सिबिलिटी आहे त हू अदालती फ़ैसिलनि खे एग्ज़ीक्यूट कनि, उहे कोर्ट सां रुजू कनि। ऐं जेकी हिननि जी पटीशन आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे त उहे फैक्ट्स बि हाणे जेकॾहिं अदालत में असेट थींदा त उहा शइ बि मुंहिंजो ख़्यालु त ॾिसणु खपे अदालत खे, त बाबा तव्हां अदालत हेठी मथी काई बि न हूंदी आहे, अदालत चाहे उहो हेठी कोर्ट हुजे या मथी कोर्ट हुजे, अदालत ई हूंदी आहे। उनजो फ़ैसिलो जेको आहे उहो क़ाबिल एतिरामनि बराबरि जे बुनियाद ते हूंदा। त अदालत खे ज़रूरी इहो ॾिसणु खपे त हेठी अदालत जे फ़ैसिले खे जेकॾहिं तव्हां मनो तस्लीम नथा कयो ऐं मथे असां मां तवक़ो था कयो त इहा अगेंस्ट दी लॉ आहे। ठीकु आहे जीअं एजाज़ साहब ॻाल्हि कई त ज़ाहिर आहे हिन वक़्तु रियासत लाइ ख़ुदि हुकूमत लाइ हिकु वॾो चैलेंज आहे त हू कहिड़े रीति पंहिंजी रिट खे अॼु कनि था पूरो। ऐं सुभाणे वारो ॾींहुं जीअं मां ॿुधायो त अदालती लिहाज़ तमामु घणो अहम आहे। हिकिड़े पासे ॾांहुं भई असीं एक्सपेक्ट बि कयो पिया, ॿिए पासे ॾांहुं मां अब्यूज़ जो जेको लॉ आहे उनखे बि कयो पिया जारी। इब्राहिम, आख़िर में जेका ॻाल्हि हिते हले पई बार बार त पब्लिकली जेको रिस्पॉन्स जहिड़े क़िस्म जो इमरान ख़ान साहिबु एक्सपेक्ट पे कयो, शायदि ओतिरी मोट उन्हनि खे न मिली आहे। अवां वफ़ाक़ी राजधानी में मौजूदु आहियो, अवां वटि कहिड़ा इतला साम्हूं अचनि पिया हिन ॾिस में? जी बिल्कुलु इहा सूरत ॿुधायां थो, पर इन खां अॻु में हिकिड़ी जेका कानूनी उहो पॉइंट ॿुधायां त हीउ जेको कुझु थिए पियो इहो रुॻो हेठी अदालत जो न, ख़ुदि सुप्रीम हाई कोर्ट जे फ़ैसिले जी जेका अथनि उहा ख़िलाफ़ वर्ज़ी पई थिए। छाकाणि जो इन ई केस में हाई कोर्ट इहो हुकुम ॾिनो हो त 13 तारीख़ ते सेशन कोर्ट में इमरान ख़ान पेश थिए, ऐं इमरान ख़ान पेश न थियो त उनजी वायलेशन थी। ऐं उन खां पोइ ॿी वायलेशन इहा त आर्डर जेके थियनि नाक़ाबिल ज़मानत उहो रिस्टोर थिया, ऐं उन खां पोइ पुलिस उते पहुती गिरफ़्तार थी, उनजी वायलेशन थिया। ॿ शयूं इहे गॾो गॾु पियूं थियनि। जेका ही पिटीशन जेका अॼु हिननि फाइल कई आहे उबूरी रिलीफ आहे, इहा अॻु में ई कोर्ट हिन ते डिसाइड कयो त 13 तारीख़ ते इमरान ख़ान पेश थिए। उनजे करे जेको मूंखे लॻे थो सुभाणे इहा पिटीशन डिसमिस थींदी, जेका थींदी बिल्कुलु थींदी, छाकाणि जो इहा अॻु में ई इंटरटेन थी चुकी आहे। इस्लामाबाद जी जेका ॿई जेके लेफ्ट ऐं राइट जेके हिते दाख़िला वारियूं जेके आहिनि उन्हनि में हिते माण्हू गॾु थिया, उन्हनि खे पुलिस डिस्पर्स कयो, उन्हनि में गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, केस दाख़िल थिया आहिनि, रुकावटूं विधियूं उन्हनि माण्हुनि जी एक्सिस में, ट्रैफिक जी एक्सिस में तरनोल ते, ऐं हिन पासे लेफ्ट साइड ते बाराको में जिते आऊं जिते रहां थो ॿिन्ही जो लेफ्ट ऐं राइट थो थिए, त उन में केस दाख़िल थिया आहिनि ऐं 15-20 माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि। उहा ई 15-20 ॼणा जिन रुकावटूं विझण जी कोशिशि कई। बिल्कुलु एजाज़ साहब ॻाल्हि सही चई आहे त क़ौम खे जेका उन वॾी अपील कई उनजो को बि रेस्पॉन्स न मिलियो। कुझु माण्हू हुआ गॾु थिया, उन्हनि खे डिस्कस करे छॾियो आहे, बाक़ी सभु अच्छा की रखो ते ज़बरदस्त हले पियो, वणवार हले पियो। हिते मार्केटूं खुलियूं पियूं आहिनि, फर्स्ट क्लास शहर में ट्रैफिक रवां दवा आहे, ऐं उहो रेस्पॉन्स उनखे न आहे मिली सघियो। छाकाणि जो हिकु त हुननि माण्हू घुराया ई मदामत न आहिनि, बेड़ लाइ घुराया आहिनि, लमा टाउन में घुराया आहिनि, उते जेके थियनि उते चकरियूं हलनि पियूं। बाक़ी हिते ख़ैर आहे इस्लामाबाद जे हद ताईं जेका हेसि ताईं जेका रिपोर्ट असां वटि पहुती आहे उहा इहा ई आहे। आख़िरी फाइनल कमेंट मुंहिंजो ॾिसो, उहा ई ॻाल्हि अचे थी वरी बि त इमरान ख़ान साहिबु पंहिंजे बचाव जे लाइ जेको माण्हुनि खे सॾु ॾिनो उन में एतिरा माण्हू त न आया, अलबत्ता एतिरा ज़रूरु आया जो उन्हनि थोरी घणी उते जेका मज़ाहमत करे पुलिस वारनि खे ज़ख़्मी कयो आहे ऐं DIG खां वठी मुख़्तलिफ़ उहिदनि जा ऑफिसर ऐं अहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। यकीनन PTI जा कारकुन बि थिया हूंदा, पर जंहिं तरीक़े सां कानून खे हथ में खणण जी इहा नई रविश ऐं रिवायत क़ाइमु करण जी कोशिशि कई पई वञे, इहा रियासती रिट जे लाइ तमामु वॾो चैलेंज आहे। ऐं इहो डिपेंड थो करे हिन रियासत जी रिट खे बचाइण वारनि समूरनि इदारनि ते त उहे कहिड़े तरीक़े सां हिन खे टेकल था कनि। तमामु अहम ॻाल्हि एजाज़ साहब, वरी महिरबानी मुंहिंजी ज़मीर साहब, वरी महिरबानी मुंहिंजी इब्राहिम बि असां सां गॾु मौजूदु आहे। ख़ुदा बख़्श बि असांखे अपडेट कयो समूरी सूरत हाल का। नाज़रीन, ज़ाहिर आहे ही स्टोरी डेवलपिंग आहे, मामला हलंदड़ आहिनि, बदस्तूर छिकताइण वारो माहौल आहे ज़मान पार्क लाहौर में। ऐं इहो एक्सपेक्ट कयो पियो वञे त वधीक कुझु कलाकनि ताईं हीअ सूरत हाल जारी रही सघे थी जेका हिन वक़्तु माहौल नज़र अचे पियो। ऐं जेका अदालत में दरख़्वास्त खणी PTI वई आहे उहो मामिलो सुभाणे ताईं नाज़रीन मुलतवी थियो आहे। सुभाणे ॾिसिजे त कोर्ट सगोरी इन ॾस में कहिड़ियूं डायरेक्शन्स ॾिए थी। ऐं कुझु जेके कलाक आहिनि हाणे खां कुझु जेके ईंदड़ कुझु कलाक आहिनि तमामु अहम आहे, उन में खोड़ कुझु वाज़े थींदो। असां अव्हां खां इजाज़त वठंदासीं, वरी पोइ जल्द अव्हां सां मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।